शाहपुर जानिया मां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सूबाई सलाहकार इस्माइल ॾाहिरी ते वधीक हिकु केस ज़ाहिर इस्माइल ॾाहिरी ते 3 महीना अॻु बेड़ थाणे ते सूमर चांडियो जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। फरियादी FIR में ॼाणायो त इस्माइल ॾाहिरी 4 साथियुनि सां गॾिजी घर अंदरि गिड़ी हथियारनि जे ज़ोर ते यरगुमाल बणाए 7 लख रुपया रोक रक़म ऐं 7 लख रुपयनि जी मालियत जा सोना ज़ेवर फ़रोख़्त कया। इस्माइल ॾाहिरी जी भेण हमीदा ॾाहिरी चयो आहे त केस बाबति राति देर सां ॼाण मिली ऐं सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो हो त इस्माइल ॾाहिरी ते वधीक को बि केस दाख़िल न कयो वञे। सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।